हर सना खान मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी बयानात ॿुधण जे लाइ असांजे चैनल जावेद मोराई स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। पुछो हिक ॾींहुं नबी इएं जिबरील खां मुझे बारे में तुझो छा ख्याल ऐ जिबरील ॾिठा तो के हसीन मुनव्वर महजबी ॾिठा तो के हसीन मुनव्वर महजबी ॿुधा छा मुंहिंजो बि मिलणो मिसाल पुछो हिक ॾींहुं नबी ये जिबरील खां पुछो हिक ॾींहुं नबी चो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह। सरकार तो पुछो पर जिबरील जो जवाब ॿुधो चयो जिब्राईल सारो हबीबा ॾिठो संसार आहे सोने अल्लाह जो खल्क़ घर ॾिठो शाहकार आहे मुझा साईं मगर जॾहिं मुंहिंजो हथ बुलंद ते पोइ सुभान अल्लाह चइजा मुझा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र ॾिठो न अहिड़ो हुस्न जमाल पुछो हिक ॾींहुं नबी ये जिबरील खां पुछो हिक ॾींहुं नबी। सुभान अल्लाह बाबा ॻाल्हि समझ अचे थी सुभान अल्लाह चलो जिबरील जो या रसूल अल्लाह अवां जो तो मिसाल ही कोने आका अवां पर पूरी दुनिया में अवां जे घर जहिड़ो कंहिंजो घर कोने आका अवां जे बचड़न जहिड़ा कंहिंजा बचड़ा ही कोने चओ सुभान अल्लाह तो शेर ॿुधावां इन पखे के होॾे करे छॾो ज़ाहिद भाई हाँ सोनो हसन हुसैन मौला अली शेरे खुदा नारा हैदरी आका तुझे पाक घराने में शामिल सैयदा फातिमा न रब्बे अज़्ज़ वजल तुझो खल क्यों मिसल न रब्बे अज़्ज़ वजल तुझो खल क्यों मिसल न तुझी आल जहिड़ी कंहिंजी आल पुछो हिक ॾींहुं नबी ये जिबरील खां मुझे बारे में तुझो छा ख्याल ॾिठा तो के हसी मुनव्वर महजबी ॿुधा छा मुंहिंजो बि मिलणो विसाल पुछो हिक ॾींहुं नबी सुभान अल्लाह। जॾहिं मदीने वारे साईं जो ज़ाहिरी दौर हो जॾहिं हुजूर ॼमिया जॾहिं हुजूर इन दुनिया में आया तो उन वक्त में छा हूंदो हो जेका दाई ॼणाईंदी हुई उहा दाई वरी ॿार खे खणी वेंदी हुई 2-2.5 साल तक पाण वटि रखंदी उनखे पालींदी ही खीर पीआईंदी उनजी मज़दूरी वठंदी हुजूर जी दाई हुई हज़रत बीबी हलीमा जॾहिं उहा अगर शोर न कयो तवज्जो हेॾे हुजे चओ सुभान अल्लाह जॾहिं हुजूर जी दाई बीबी हलीमा सादिया हुजूर के पंहिंजे घर में खणी वई गरीब हुई उन वक्त में बिजली न हूंदी हुई रोशनी जे लाइ चिराग जलाईंदा हुआ सिंधी में छा चवंदा हुआ चिराग के ॾीओ ॿारींदा हुआ ऐं ॾीओ ॿरंदो आहे तेल जे ज़रिए जॾहिं बीबी हलीमा सादिया हुजूर के पंहिंजे घर में खणी आई त घर जा कमरा तो रोशन पर सहन बि रोशन थी वियो पाड़े जूं मायूं नंढियूं नंढियूं दीवारां हूंदियूं न रात जो ॾिसंदियूं हुयूं बीबी हलीमा जे घर ॾे त इन एतिरो तेल किथां हूंदो आहे कमरा तो रोशन घर जो सहन भी रोशन एक रात वे मायूं गल थी करे बीबी हलीमा सादिया जे घर आई
पुछण घर हलीमा हलीमा दस्त छा माजरो ॾिठऊं रोशनी भी आहे पर दिया भी नाहिन हलीमा घर असांजे ऊंधायूं तुझे घर सदा सोजरो बीबी हलीमा सादिया मुर्गी पयूं चयो मुर्गी अमा अवा के थी दस्या चयो तवज्जो है दे चयो मुर्गी अमा अमा के थी दस्या हुस्न सरकार जो इहो कमाल पुछो हिक दी नबी ये जिब्रील था पुछो हिक दी नबी हथ जोड़े अदब साड़ है डर कयो अर्ज़ नबी सा तवज्जो हथ जाओ या रसूल अल्लाह तुझे होंदे कज़ा पढ़ी की मुर्तज़ा तुझे होंदे कज़ा पढ़ेगी मुर्तज़ा वराण सिज के तो लेना महालया पुछो एक दिन भी ये जिब्रील था मुझे बारे में तू जो छा ख्याल पुछो एक दिन भी पाण खे पक सोहणे नबीअ ते हर औखे सफर में ओ साणी सर में थी तो साथ दीदो साईं कब्रो हशर में पंहिंजी किस्मत भली आहे गुलज़ार ली मिलियो असांखे आमिना जो लाल पुछो हिक दिन भी ये जिब्रील था